पाकिस्तान सिंध तास मुआहिदो मुअतल करण ते भारत के बाज़ाब्ता तौर ख़त लिखी छॾियो। पाणी वसीलनि वारे सेक्रेटरी सैयद अली मुर्तज़ा पारां भारत जे सेक्रेटरी खे ख़त लिखियो वियो। ख़त में चयो वियो आहे त सिंध तास मुआहिदे में हिकु तरफ़ो मुआहिदो ख़त्म करण वारी का बि शिक मौजूदु नाहे। पाकिस्तान सिंध तास मुआहिदे खे पंहिंजी असुल शिकिल में बरक़रार सम्झे थो। जंग ऐं ॻाल्हियूं ॿिन्ही लाइ तयारु आहियूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ख़िते में अमुन लाइ नरेंद्र मोदीअ खे कश्मीर मसइले ते ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तरफ़ां ऑपरेशन बुनियाद मरसूस जी अॻियनि मोर्चनि ऐं पसरो छावणी सियालकोट जो दौरो। संदसि चवणु आहे त ऑपरेशन बुनियाद मरसूस ज़रिए पाकिस्तान 1971 ईस्वी जो बदिलो वठी छॾियो आहे। ॿीहर अगराई जी कोशिश थी त भारत जो कुझु बि न बचंदो। उहो हाणे खां बि भरपूर जवाबु ॾींदा। पाकिस्तान पंहिंजो पाणी वारो हथु फसे वठंदो। पाणी सदन रेड लाइन आहे, उन ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सिंध तास मुआहिदो मुअतल थियो या भारत पाणी बंदि करण जो सोचियो त पोइ रत ऐं पाणी गॾु न रहंदा। मोदी कंहिं भाषण न ॾिए। दहशतगर्दीअ सां विढ़ंदे हुननि 90,000 जानियूं कुर्बान कयूं ऐं 150 अरब रुपयनि जो मुआशी नुक़सान बर्दाश्त कयो। इहा संदन बका जी जंग आहे। वज़ीर आज़म जे दौरे दौरान आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर, एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू, इसहाक डार ऐं ख्वाजा आसिफ बि साण सां गॾु हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां CMH रावलपिंडी जो दौरो। भारतीय हमलनि में ज़ख़्मी थियल पाक फ़ौज जवाननि ऐं मुतासिर शहरनि जी इयादत। संदसि चवणु आहे त मोदी हुकूमत पाकिस्तान ख़िलाफ़ अगराई खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु करणु चाहे थो। पूरी क़ौम कंहिं बि अगराई खे मुंहुं ॾियण लाइ मुतहद ऐं पुरज़म ऐं होशियारु आहे। कंहिं पंहिंजे बहादुर जवाननि जी क़ुर्बानीनि ते फ़ख़्रु आहे। मुल्क जे अक्सर हिसनि में अॼु खां 20 मई ताईं हीट वेव रहण जो इम्कान। सख़्त गर्मी सबबि ॿारनि, औरतूं ऐं बुज़ुर्गनि खे एहतियाती उपाउ इख़्तियार करण जी हिदायत। मौसमियात खाते जो चवणु आहे त पंजाब, सिंध, बलूचिस्तान, KP, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में 20 मई ताईं गर्मी पद 5 खां 7 डिग्री सेंटीग्रेड वधीक रहंदो। मथान वारनि इलाइक़नि में गर्मी पद वधण सबबि बर्फ़ पिघलण जी रफ़्तार तेज़ थियण जो बि ख़दशो आहे। कश्मीर जी मालपीड़ी में हथियार बंदनि जी फायरिंग। उबावड़ो वासी नौजवान क़तल। हथियार बंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल इक़बाल भुट्टो सिविल अस्पताल में इलाज दौरान दम धणी हवाले कयो। ऐं घोसपुर में बदअमनी ट्रैक्टर फुरवा के ख़िलाफ़ मुतासिरनि पारां इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त 6 हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते मोहम्मद रमज़ान ऐं इमरान बेलकानी खे ट्रैक्टर, रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फोड़ करे फ़रार थी विया। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे।